1000% असांजे माशरे में नौजवान पंहिंजो पाण खे तकलीफ़नि ऐं परेशानियुनि में विझंदा। 1000%, 100% बि न, 1000 हाणे अगलो इंसान थोड़ो अगर ज़रे जे बराबर भी पंहिंजी हराम पाई जी झलक ॾेखारंदो न, त उहो इंसान उन जी हराम पाई जी झलक ॾिसी भी पंहिंजो पाण खे सोच में विझंदो आहे। एतिरो सोचींदो आहे। ॾिसो न, सोच तव्हांखे रस्तो न ॾींदी। सोच अञा तव्हांखे दिमाग़ में ख़्यालु इहो विझंदी त मां हिन खां बदिलो वठंदुमि। अगरि सोच बचड़ा कामयाबी ॾे हा न, त हिनमहिल तुंहिंजे वालिद साहब जो मथो अछो न हुजे हा। जेकॾहिं सोच हिनमहिल इंसान खे मंज़िलियूं ॾेखारे हा न, त इहो वालिद साहब तुआरो इन गंजी सां विञिणो पाण खे न हणे, जेको हिनमहिल हणे थो तुंहिंजे अखियुनि जे आॾो। हेॾे ॾिस, मुंहिंजो चवण जो मक़सदु छा आहे? तव्हां उहे इंसान आहियो जो पंहिंजो पाण खे पाण तकलीफ़ुनि ऐं परेशानियुनि में मोकिलींदा आहिनि। अॻिला इंसान थोरी तव्हांखे पंहिंजे रवैयनि जी झलक ॾेखारींदा, तव्हां सोच में एतिरो था गुम थी वञो। इहा सोच तव्हांखे बचड़ा कुझु बि न करणु ॾींदी। ख़ुदा जो कसम, मां दावा सां थो चवां, मां दुकान ते वेंदो बेचैनी थींदो, राति जो खट ते सुम्हंदो बेचैन हूंदो, कंहिं कमकार जे लाइ निकिरंदो, पंहिंजनि ई कमनि कारनि जे लाइ निकिरंदो, माना हिकु दिलि उदास उदास बेचैन जीअं न हूंदी आहे। इहो छाजे करे? छो त तव्हां अॻिलनि इंसाननि जे लाइ एतिरी सोच रखंदा आहियो। बाबा ॾिसो न, इग्नोर करण बि सिखो। जंहिंजा रवैया ख़राब आहिनि, ख़लास, नो प्रॉब्लम। सोच तोखे जबल न डपाईंदी। सोच तोखे पंहिंजो मन, ॾिस न, मेजाले जो पाणी सुकराईंदी। मेजाले जो पाणी बि लाज़िम आहे। हिकु निमाज़ी पढ़े कोन जो सजदे जे ज़रिए तोखे मेजाले ते पाणी मिले, ॿियो वरी रहंदो सोच ते पाण खे तबाह ऐं बर्बाद कयो। अलाह तव्हांखे सलामत रखे। मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे? बाबा तव्हां उहे इंसान आहियो जो पंहिंजो पाण खे ॿियनि जे रंगनि ऐं रूपनि, हाणे व्हाट्सएप जो स्टेटस हेॾे ॾिसो, चुपड़ी हेॾे ॾिसो, व्हाट्सएप जो स्टेटस आहे, त उहो बि व्हाट्सएप ते रखंदा न, त 1000 दफ़ा ॾिसंदा त ॾिठो हरमा जंहिंजे लाइ रखंदा चेक कंदा। जीअं ॾिसंदो न, त वरी उहो ई डिलीट करे छॾींदा उन वक़्त में। अड़े बाबा फ़ाइदो कहिड़ो? इहो तव्हां पंहिंजो पाण खे त ज़हनी मरीज़ बणाए। इन जे लाइ बि मोबाइल खणी पवंदे 1000 बार, त ॾिठई न ॾिसंदसि न, त रत सड़ी वेंदसि। नालो शेख ज़ुबैर, ग़लति ॻाल्हि कोन थो थिए। तव्हां उहे इंसान आहियो जो चवंदा त शेख असांखे पंहिंजी हिस्ट्री। अरे बाबा, मूंखे कहिड़ी मजाल जो मां तव्हांखे पंहिंजी हिस्ट्री थो ॿुधायां। मूं वटि हर दर्द जी दवा पई अथव। पेज ते यूट्यूब ते वञो, तव्हांखे जहिड़ी तकलीफ़ आहे यूट्यूब ते सर्च कयो, तव्हांखे न मिले उहा दर्द जी दवा, त मूंखे जीअं वणी तूं छुरी सां गतरा करे छॾिजांइ जवान जी औलाद।